अस्सलाम वालेकुम। ॾिठो वञे त अल्लाह पाक असांजी हिन सिंध धरती खे एॾो ख़ूबसूरत एॾो हिकिड़ो बहितरीनु तरीक़े सां ठाहियो आहे जो असां वटि अल्लाह पाक जी तरफ़ां ॾिनल हर नेमत आहे। सभिनी खां पहिरियां पाण ॾिसूं था त पाणी जो निज़ाम असां वटि कीअं आहे। हाणे असां कोशिशि करे तव्हांखे जेको आहे इहे शयूं ॿुधायूं था, जेकॾहिं का शइ रहिजी वञे तव्हांजे ज़िले में तव्हांजे इलाइक़े में त उन ते तव्हां कोशिशि करे जेको आहे उन ते तव्हां वरी कमेंट में ॿुधाइजो त तव्हांजे इलाइक़े में कहिड़ी शइ आहे, तव्हांजे इलाइक़े में कहिड़ो सिस्टम आहे। हाणे जेकॾहिं मिसाल असां पाणी जो सिलसिलो ॾिसूं त मथां खां हेठि वारे पासे असांजे पाणी जो नहरी निज़ाम एॾो बहितरीनु आहे, कुदरती निज़ाम आहे। कुदरती जेके अॻे पाणी जा लंघ हूंदा हुआ, पाणी जा रस्ता हूंदा हुआ, उहे कुझु मिसमार थी विया, कुझु ख़तमु थी विया, कुझु वरी जेको आहे अञा ताईं हलनि पिया था। माना नहरी निज़ाम एतिरो बहितरीनु आहे। असांजी सिंध जी जेको आहे अलाह साईं माना जाग्राफी अहिड़ी ठाही आहे जो मथां खां हेठि वारे पासे मतिलबु समुंड वारे पासे थो पाणी वञे। ॿियो असां वटि अलाह साईं जा एॾा करम आहिनि। मिसाल जेकॾहिं फ़सुलु पाण ॾिसूं त असांजे फ़सुल जे हवाले सां मिसाल ख़ैरपुर में खजी ॾिसो, लाड़काणा में तव्हां ॾिसो चांवर ऐं ज़ैतून, इहे फ़सुलु ॾिसो। जेकाबाद वारे पासे बि जेकॾहिं चांवर या ॿिया असांजा तेली ॿिज या मिसाल जेके कणिक बि थींदी आहे, दादू वारे पासे चांवर आहिनि। ऐं जेकॾहिं नवाबशाह ॾिसूं त ऑलराउंडर डिस्ट्रिक्ट आहे। नवाबशाह में असांजो शुगर केन बि थिए थो, केलो थिए थो, असांजो कणिक थिए थी, कपह थिए थी, सारियूं थियनि थियूं ऐं जेको बि फ़सुलु लॻायूं था ॿनियूं बहितरियूं आहिनि। ख़ैर ऐं मीरपुर ख़ास जा अंब, मीरपुर ख़ास जा वण, मीरपुर ख़ास जी शुगर केन, सांगड़ जी असांजी फुटी एशिया में वॾी माना फुटी जी आहे ऐं जेको आहे इंडस्ट्री आहे। उन खां अलावा कुनरी जी मिर्च, नसरपुर जा बसर, ठटा बदीन, इन पासे जेको टंडो मोहम्मद खान वारे पासे असांजी कमंद, सारियूं, केलो ॾाढा बहितरीनु असांजा। उन खां अलावा जेकॾहिं असां टंडो मोहम्मद खान में ॾिसूं त ऑलराउंडर फ़सुल आहिनि असांजा। त माना मड बंद वारे पासे, बंधन वारे पासे असांजा जेको आहे भाॼियूं सब्जियूं, टंडो अलियार असांजो ऑलराउंडर, सब्जियूं हर शइ माना असांखे जेको आहे अलाह साईं निज़ाम ठाहियो आहे। ठीकु आहे न। मिसाल जेकॾहिं कुझु डिस्ट्रिक्ट असां जेके ॿुधाया आहिनि कच्ची वारे पासे या मिसाल हेॾां कोहिस्तान वारे पासे, जामशोरी वारे पासे असां ॾिसूं त उन में असांजा माना बसर, चांवर, सब्जियूं हर शइ रब साईं असांखे ठाहे ॾिनी आहे। त असांजो निज़ाम अलाए छो माना सही नथो थिए, जो असांजो निज़ाम माना इन्हनि शयुनि ते असां जेको आहे इन्हनि खे अॻिते वधायूं कोन पिया, इन्हनि मां फ़ाइदो न पिया खणूं। तव्हां छा था सम्झो इन्हनि जा सबब छा आहिनि? मौसमियात जी तब्दीली हिकिड़ो वॾो सबबु आहे जेको असांजी हर शइ खे नुक़सानु पई ॾिए। मौसमियात जी तब्दीली जे बचण जे लाइ असांखे माना ईअं सम्झो ॾींहुं राति सोचणो पवंदो, रुॻो ॻाल्हियूं कोन करणियूं पवंदियूं। छो जो सिंध गवर्नमेंट खे या जेकॾहिं इदारनि जी ॻाल्हि कयूं था त असांखे नथो लॻे त असांजे इदारनि में माना मौसमियात जी तब्दीली जे हवाले सां आहे कुझु, या कुझु सोचियो थो वञे, या मतिलबु का प्लानिंग आहे। तव्हां छा था सम्झो? तव्हां मौसमियात जी तब्दीली खे छा सम्झो था? हीअ ग्लोबल वार्मिंग जेका आहे, या हीअ जेको असांजो टेम्परेचर वधी वियो आहे, बारिशूं ख़तमु थी वियूं आहिनि, पाणी ख़तमु थी वियो आहे, या जेकॾहिं मिसाल असांजो जेको आहे ज़मीनूं ख़राब थियूं थियनि, असांजा फ़सुल सही नथा थियनि, बीमारियूं वधियूं आहिनि, इन्हनि में तव्हां छा था सम्झो? तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में अचे थी? या मिसाल तव्हां इन्हनि ते को गौर फ़िक्र कयो था? इहे हिकिड़ा वॾा चैलेंजिस आहिनि असांखे। पर असांजी हेॾी बहितरीनु ख़ूबसूरत अलाह साईं मैनेज हिकिड़ी जेको आहे सरज़मीन ॾिनी आहे, बैलेंस्ड सरज़मीन ॾिनी आहे, उनजो असां क़दुरु नथा कयूं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। हिकिड़ी जर्नल इंट्रोडक्शन ऐं वीडियो आहे, हीअ जर्नल मतिलबु इंफॉर्मेशन आहे। तव्हां हिन मां छा था सिखो, तव्हां छा था सम्झो, इहो असांखे पंहिंजे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। थैंक यू सो मच।